ज़हर ज़िंदगी ड्रामे जी 210 क़िस्त आख़िर छो कोन हली। ज़हर ज़िंदगी ड्रामो छा बंदि थियण वारो आहे? ज़हर ज़िंदगी ड्रामे में आख़िर 209 क़िस्त में रबन ऐं राणे जो सीन छो न आयो? छा रबन ऐं राणे जा सीन ज़हर ज़िंदगी ड्रामे में घटि थी विया आहिनि या ज़हर ज़िंदगी ड्रामो हाणे पंहिंजे पुॼाणीअ ते पुॻो आहे? नाज़रीन, हिन वीडियो में अव्हांखे हिकु ॿी ख़ुशी जी ख़बर बि ॿुधाईंदुसि त ज़हर ज़िंदगी ड्रामे जे अंदाज़ सां हिकु नओं ड्रामो अची चुको आहे सिर्फ़ु असांजी HD TV YouTube चैनल ते, जंहिं ड्रामे जो नालो आहे ज़हर थी वई ज़िंदगी। हिन ड्रामे में अव्हांजा मनपसंद अदाकार आज़म मेंगल, अब्बास गुल, इस्माइल चांडियो, रिमशा शहज़ादी, एस भट्टी, इरशाद भट्टी, महबूब शेख, मोहब कुरैशी ऐं उन सां गॾोगॾु शाबान शाकिर, अकबर उतरादी, सजाद समो, महबूब शेख ऐं तव्हांजो मनपसंद मज़ही अदाकार वल्लू बलोच जो किरदारु अदा कंदड़ आशिक़ नवाज़ भी हिन ड्रामे में शामिल आहे। उन सां गॾोगॾु ख़ादिम हुसैन खखरानी ऐं ॿिया केतिरा ई अदाकार हिन ड्रामे में शामिल आहिनि। नाज़रीन, ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामो जेकॾहिं अव्हां नाहे ॾिठो त ज़हर ज़िंदगी जे ड्रामे जे अंदाज़ सां आख़िर उहो ड्रामो कीअं ठहियलु आहे? छा वाक़ई सच में अव्हांजो मनपसंद अदाकार रबन भी उन ड्रामे में शामिल आहे या असांजी HD TV ते सिर्फ़ु कूड़ पियो हले? नाज़रीन, त पोइ अचो त ॾिसूं अव्हांजे मनपसंद अदाकारनि जो बहितरीनु ड्रामो आज़म मेंगल, अब्बास गुल, इस्माइल चांडियो, रिमशा शहज़ादी, महबूब शेख, मोहब कुरैशी ऐं ॿियनि केतिरनि ई सिंध जे नाले वारे अदाकारनि जो तमामु ज़बरदस्त मेगा सोप सीरियल सिंधी ड्रामो ज़हर थी वई ज़िंदगी। अचो त हिन वीडियो खे एंजॉय कयूं ऐं उन खां पोइ अव्हां कमेंट में असांखे हिकु सुठो कमेंट भी ज़रूरु कंदा। केॾा न वेंदा। इन खां अलावा बि मां अव्हांखे हिन वीडियो में हिकु ॿी ख़ुशी जी ख़बर ॿुधाईंदुसि। जेकॾहिं अव्हां हिन ड्रामे में कमु करणु चाहियो पिया, अव्हां बि चाहे पिया त असां पंहिंजे मनपसंद अदाकारनि सां कमु कयूं, त पोइ देरि न कयो, हींअर ई पहिरियां हिन ड्रामे जी क्लिप ॾिसो ऐं पोइ मां अव्हांखे फर्दर डिटेल ॿुधाईंदुसि। अचो त ॾिसूं ही क्लिप कीअं आहे। यार कादन परेशान थो लगी। यार कुर्बू सोचां थो त अलाए तो में निभागा, अलाए मुंह में निभागा या वरी असांजो ही कबूतर निभागो आहे। जॾहिं बि बाज़ीअ ते वञूं था त असुल खटियल बाज़ी हारायूं था पिया। मां सम्झां थो त इनमें कंहिं न कंहिं जो निभाग ज़रूर आहे जेको विचड़े थो। कादन मूंखे ख़बर पई आहे त इहे ॾाॾू वारा शहर खां बादाम ऐं पिस्ता आणनि था ऐं अलाए कहिड़ियूं कहिड़ियूं दवाऊं था आणनि जेके पंहिंजे कबूतरनि खे खाराइनि था। पोइ कबूतर वञे थो आसमान ते, उते सफ़ा यख थी बीह रहे थो। जॾहिं उन्हनि जो नशो थो पूरो थिए, पोइ उहे तॾहिं वञी आसमान खां था लहनि। हाँ, हाणे ॻाल्हि आई सम्झ में न। इन जो मतिलबु त न कादू जे कबूतर जो ॾोह आहे, सॼो ॾोह इन्हनि ॾाॾू वारनि जो आहे जेके निभागा असां सां बेईमानी था कनि। बस यार कादन, बेईमानी वरी कहिड़ो दुकान था हलाइनि? जुआ में त हलंदी ई बेईमानी आहे। हाँ यार कुर्बू, चवी सच तो यार, जुआ त मना बेईमानी। यार ॻाल्हि ॿुध मुंहिंजी, यार जेकॾहिं तूं न मूंखे शहर खां इहे दवाऊं आणे ने त पोइ ॾिस कादू जे कबूतरनि खे कीअं था मुल्क सॼो ईअं रही करे ॾिनी। हा जाई चओ कादन। कादूअ खे कसम आहे पंहिंजे कारियर कबूतर जो, तू रुगो हिकु चक्कर मूंखे इहे दवाऊं ऐं सुयूं आणे ॾे न, त पोइ ॾिस तूं हिन कादूअ जा कहर पूरो लख रुपयो जेकॾहिं बाज़ी ते न लॻायां त पोइ चइजांइ। पोइ न जॾहिं मूं वारो इहो कारियर कबूतर आसमान ते उॾामंदो त पोइ तूं वेठो ॾांतारी खणी पैसा मिड़जां, पैसा। हा कादन, दवाई त मां तोखे आणे ॾियां, पर जेको बाज़ी में लख रुपयो लॻाईंदे त उहो केॾां आणींदे? वटि जेकी माल मडी हुई उहा कुझु जुआ में खपाए छॾई, कुझु जेको आहे त कबूतरनि में खपाए छॾई। हाणे 1 लख रुपयो तो वटि किथां ईंदो? वाह कुर्बू, वाह जो ठहियो ई। यार मूंखे नथो लॻे त तूं कादूअ जो दोस्त आहीं। अड़े जेकॾहिं कादूअ जो घर ख़ाली लॻो पियो आहे त छा थी पियो? अड़े बाक़ी हेठा टफूट बूट सूट छाजा न चरिया। अड़े उहो बि चवंदा न त माण्हूअ जो बूथ ऐं बूट चमकदड़ हुजे, पोइ मुल्क मौला जो भरियो पियो आहे। किथां न किथां पैसा आणींदासीं। जॾहिं माण्हू गुलाम अली खोसे जहिड़े खे ट्रैक्टर उधर ते ॾेता, मूंखे को लख रुपयो कोन ॾींदो? हा ठीकु आहे त पोइ कादन ॾे 2000 रुपया, वञी शहर मां दवाई वठी अचां। वाह कुर्बू, वाह सफ़ासुल मुसलसल गरीब भई। अचे 2000 न, खोड़ 2000।
जा 2000 रुपया वठे तई वाह वाह हाणे जे दवाऊं हां इन ॾाढो खे पूरो हा ज़हर ज़िंदगी बनाइण वारो कमीनो कमाल खान वॾे सुकून ऐं आराम सां पंहिंजी ज़िंदगी बसर करे पियो ऐं रईस गफ़ार खान हुन सां हर राह में ड्रामे में जेकॾहिं मुश्किल वक़्त में हुनजो साथ ॾिए थो चाहे कमीने कमाल खान जी गफ़ार खान खे ख़बर ई कान्हे त उहो केतिरो रहज़न ऐं कमीनो इंसान आहे हीअ नंबर नोट कयो ऐं मीरा खे एतिरा ॾींहं तशद्दुद कयो ऐं शहर जो नालो अगवा करे हुन सां लॻी लुटी कई पर हुन खां पोइ वीचारी मीरा खे ज़हरीला इंजेक्शन हणाए हुनजो होश ई विञाए छॾियो। ज़हर ज़िंदगी ड्रामे में मीरा छा वाक़ई में कमीने कमाल खान ज़िंदगी ड्रामे 209 किस्त में कमीने कमाल खान खे गोली हणी मारणी खपे पर रईस गफ़ार खान अलाए त छो पंहिंजे असांजी एचडी टीवी खे कमीने कमाल खान जे साम्हूं पंहिंजा हथियार फिटी करे छॾींदो आहे या त रईस गफ़ार खान डरंदो आहे या त पोइ ज़रूर थींदी असांजे ज़हर ज़िंदगी ड्रामे जे राइटर नूर साहब जो वॾो कमाल आहे जेको कमीने कमाल खान खे ॾींहुं ब ॾींहुं ज़हर ज़िंदगी ड्रामो बंदि नाहे थियो नाहे ड्रामो जल्दी बंदि थियो पर उनखे ड्रामे में ज़हर ज़िंदगी ड्रामे खां कॾहिं बि आगाह न पियो करे पहिरीं ग़लती त इहा आहे गफ़ार खान कमीने कमाल खान खे मारींदो बि हेॾो किरदार थी करे अमीर कमाल खान सजले में गोठनि जे साम्हूं साईं ते भले साईं ते हथ रखी साख ॾियण लाइ बि पूरी साख ॾियण जे लाइ तयार थियो बेपितो इंसान वॾो जंहिं कोई कसम तो खणण लाइ बि भले साईं ते हथ रखी छॾियो साईं ते कूड़ी कसम खणण मीरा खे तयार आहे अगवा करण में सिर्फ़ कमीने कमाल खान जो ई हथ हामी भी भरी पर रबन वीचारो छा करे हिक तरफ़ कमाल खान के पंहिंजे जिगर जो टुकड़ो कीअं आणे पाण खे पंहिंजे भाउ खे पंहिंजी तरफ़ उन्ही मीरा खे इंसाफ़ कीअं ॾियारींदो ही मसलो कमीनो कमाल खान पंहिंजी शैतानी चाल खां ज़हरीले इंजेक्शन लॻण खां पोइ बची थो वञे रबन जे साम्हूं निर्वास्त में ज़िक्र भी अञा भी मज़ीद रबन ऐं राणे वारा वापस अचनि पिया जीअं वीचारे सां छोकिरी मीरा जे मसइले खे हल जे मासूम भाउ हुनखे इंसाफ़ वठी ॾींदासूं राणे खे ज़हरीला इंजेक्शन हणाए रबन खे ॾेखारियो वियो नाहे राणे खे अध मौत ताईं पुॼाए आख़िरकार हाणे छा राणे जो जॾहिं कराची खां वापसि हॉस्टल हुन सां इंसाफ़ थींदो छा राणे खे गफ़ार खान इंसाफ़ जो मीरा खणी पंहिंजा होश विञाए अंदरूनी शैतानी चाल हलाइण वारे इंजेक्शन जो साथ ॾींदो ना सिर्फ राणे खे लगी आहे पर मीरा खे भी लगी आहे ॾिसंदा असांजी करे मीरा पंहिंजा होश विञाए छॾिया खे ख़ुशी जी ख़बर ॿुधाईंदो मीरा पंहिंजे पाण खे न थी सुञाणे सघे ड्रामे जे अंदर असां हिकु नओं ड्रामो नाला कीअं नालो आहे पंहिंजे मुज़हर थी वई ज़िंदगी पंहिंजे रूह जे राणे अजमल जे शाम ज़िंदगी ड्रामे में सिर्फ असांजी एचडी टीवी यूट्यूब चैनल ते हलंदो आहे लिखियो आहे राइटर असांजी एचडी टीवी कमाल खान खे ना ही ज़ाहिर करण दे पियो ना ही वरी उनखे मारण वीडियो ॾिसो बैत काई रईस गफ़ार खान जी एचडी टीवी यूट्यूब चैनल के सब्सक्राइब जरूर कंदा ऐं ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे में जेकॾहिं अव्हां बि कम इशारनि ते नचे पियो त असांजे स्क्रीन ते साम्हूं या जेको मां ॿुधाए रहियो आहियां इनखे नोट करे असां सां राब्तो 209 किस्त ताईं पंहिंजो WhatsApp नंबर रबन जी मीरा खे इंसाफ़ न मिलियो चढ़े उन WhatsApp नंबर ते पंहिंजे शहर जो नालो ऐं पंहिंजो नालो वारो वॾेरो आहे फोटो मोकिलींदा त असां बि ज़हर थी वई ज़िंदगी कमीने कमाल खान जो बराबर में शरीक आहे हीअ वीडियो कमीने कमाल खान असांजी एचडी टीवी जी आहे हिन जे एडवर्टाइज लाइ जंहिं भले साईं ते हथ रखण जी भी हामी भरी पहिरियां त शर्म अचे जेकॾहिं पाणी हुजे त बुॾी मरे असांजी एचडी टीवी जी 209 किस्त ताईं मीरा वीचारी खे इंसाफ़ कोन मिलियो ऐं रबन वीचारो दर थी रुलंदो रहियो ऐं रबन जो भाउ राणो लापता रहियो जॾहिं रबन जो भाउ राणो मिलियो ज़हर जी हालत अञा बि तशवीशनाक ज़ाहिर थी हिकु तरफ़ रबन जी जिगर जे टुकड़े पठाणी भेण सां कमाल खान लाऊं लही हुन सां निकाह करे हुन जो मुड़ुस बणियो ऐं ॿी तरफ़ किस्त मुड़ुस रबन जी ज़ाल खे अगवा कराए छॾियो ड्रामो आख़िर कमीने कमाल खान जी मर्ज़ी छा आहे सिर्फ़ कमीनो कमाल खान मीरा खे अञा बि मारण चाहे पियो जेकॾहिं अव्हां असांजी मर्ज़ी ते न आयो त काइंडली असांजी रबन ऐं राणे वारा उहो अशर कंदा जो हैबत वीचारो पंहिंजो वज़न ऐं उन खां अलावा जेकॾहिं लॻे थो त हिन जो लाश कंहिं होयो त असांजे स्क्रीन ते ॾिनल नंबर 03 सां गॾिजी कमीने कमाल खान सां गॾु थी पंहिंजो नालो रबन जे घर जे मथां वॾा ज़ुल्म करण में का बि कसर न छॾी आहे कंहिं सुठी सलाह ज़िंदगी ड्रामे में पहिरियां त हैबत हालार जो माण्हू हुयो ड्रामे में हालार जो अचानक हिन ड्रामे खां गायब थियण ऐं उन खां पोइ नाज़रीन कमीने कमाल खान जो साथ ॾियण हैबत ईअं तमामु पियो त हैबत आहे हिन ड्रामे में कंहिं दलाल जे किरदार खां घटि कोन आहे जो आहे असां त ख़ामख़ा दलाल ज़िंदगी ड्रामो गुलाम खे चऊं पिया पर गुलाम खां वधीक बि
दलाल हिन ड्रामे में कहानी जुड़ियल आहे ना सिर्फ ओठ जड़ा शैतान पर कमीने कमाल खान जा केतरा ई दलाल जेके ओठ हैं गुलाम खान शाहनवाज खान ऐं कमाल खान जे विच में ड्रामे जी हर अपडेट ॾिसण लाइ ॾिसंदा असांजी ड्रामे में केतरा ई ॻाल्हि खे ॿुधाईंदो आहे त असांजी HD TV YouTube चैनल ते तमाम ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामो जो हर जुमे ते शाम 7 बजे हलंदो आहे सिर्फ असांजी HD TV YouTube चैनल ते जंहिंमें ॾिसण न विसारींदा ज़हर व्याज खोर जो किरदार अदा करे में आवाज़ मनपसंद अदाकार तरफ आज़म वल्लू बलोच जो किरदार इस्माइल चांडी आसिफ शाह शहजादी जंहिंखे मीरा जे नाले सां सुञाणींदा आहियो आवाज़ जो रबन भी ड्रामे में आहे जेको हूअं त बज़ाहिर किरदार अदा करे पियो पर अब्बास गुल जंहिंखे जबल जे नाले सां सुञाणींदा आहियो उहो ड्रामे में अमानत अली जो हिन ड्रामे में ॾेई रहियो आहे हिन ड्रामे खे ॾिसण विसारींदा व्याज खोरी सिर्फ असांजी HD TV सां गॾु गॾु वल्लू बलोच जो किरदार तमामु ज़बरदस्त मज़े किरदार आहे शाम 7 बजे असांजी HD TV चैनल ते दिमाग में फूक कयां जेकॾहिं मां हिन ड्रामे खे ॾिसण चाहियो तमामु ज़बरदस्त आहे डिस्क्रिप्शन में ड्रामे में ॿी किस कमाल खान जो किरदार आहे जो इंसाफ वारो आहे अवां विज़िट करे सघंदा आहे ज़हर थी वई ज़िंदगी हिन ड्रामे में तमामु ज़बरदस्त किरदार आहिनि तमामु बहितरीन अदाकार आहिनि ड्रामे में कमु कयो आहे उन सां गॾु चैनल खे सब्सक्राइब करणु हरगिज़ न भुलंदा असांजे WhatsApp जे नंबर जे ज़रिए सां मिलिया ऐसा उन्हनि खे ड्रामे में चांस मिलो जी उन्हनि भी तमामु सुठी परफॉर्मेंस कई आहे ड्रामे जी नवनि अदाकारनि जी हौसला अफ़ज़ाई ज़रूरु कंदा ड्रामे जी जीअं उन्हनि जी हौसला अफ़ज़ाई हर अपडेट ॿुधण जे लाइ ॾिसंदा सिर्फ़ु असांजी HD TV खे असां ज़हर जी ड्रामे जी अपडेट आवाज़ के अदाकार भी साबित थी सघंदा आहियूं जीअं त आवाज़ में जड़ा भी थी सघनि नाज़रीन गुल जड़ा भी सिंध जो नाले वारो अदाकार चाहे पिया वहां भी कम ज़िंदगी ड्रामे में असां भी कम कयूं असां भी ड्रामे में सो आवाज़ गुल जड़ा जे नाले सां सुञाणींदा आहियो स्क्रीन ते सिंध जो नाले वारो अदाकार हिन ड्रामे में अमानत जो किरदार करे WhatsApp कंदा ऐं जंहिंखे अवां मीरा जे नाले सां सुञाणींदा आहियो शहजादी ऐं उन सां गॾु उहा हिन ड्रामे में वाइस किरदार अदा करे ड्रामे में कम करण चाहियो पिया सिंध जा ॿिया लाजवाब किरदार अहमद अली होंदा दायो गुल ज़रूर को मिलंदो अकबर उतरा सजाद समो में पहिरियां ऐं आख़िर में सजाद दोस्त जेकॾहिं अवां असांजी HD TV ते नवां आहियो इरशाद भट्टी एस भट्टी सब्सक्राइब ज़रूर कंदा तमामु प्यारा दोस्त इन ड्रामे में कुझु नओं तबाईंदा जीअं त कमु करे रहिया आहिनि उन्हनि जो हौसला अफ़ज़ाई तव्हांजो फ़र्ज़ु आहे में हर जेकॾहिं अवां उन्हनि जो हौसला अफ़ज़ाई कंदो नाज़रीन भी तमामु सुठो कमु मेज़बान खे इजाज़त ॾींदा ॾिसंदा ड्रामे जी हर अपडेट सिर्फ़ असांजी HD TV चैनल खे सब्सक्राइब सिर्फ़ असांजी TV आहे एंटरटेन जो एक एड़ो मरकज़ है जंहिंखे अवां हर वीडियो में तमामु घणा एंजॉय करे सघो था ऐं उन सां गॾोगॾु अवां खे प्लेटफॉर्म ते हिन चैनल जे प्लेटफॉर्म ते ज़बरदस्त मौक़ो मिले पियो जो अवां भी हिन ड्रामे में शरीक थी सघो था अवां खे भी कमु मिली सघे थो जेकॾहिं अवां विज़िट करे कंहिं सुठी जॻह करे हक़दार आहियो नाज़रीन ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामो तमामु ज़बरदस्त आहे सिंधी तमामु बहितरीन अदाकार हिन ड्रामे में कमु कनि पिया थी वई हीउ ड्रामो सुभाणे शाम 7 बजे हिन ड्रामे जी टी किस्त में ॾिसण न विसारींदा सिर्फ असांजी HD TV YouTube चैनल ते चाॾे नाज़रीन ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे में भी अवांजा बहितरीन अदाकार आज़म मेंगल अब्बास गुल इस्माइल चांडी और रिमशा शहजादी एस भट्टी अकबर उतरा पसंद सजाद समो सब्सक्राइब ज़रूर कंदा मोब कुरैशी आशिक नवाज इजाज़त ॾींदा इरशाद भट्टी शाबान शाकिर नदीम चांडियो अहमद अली दायो गुल मुनीर गुल रफीक लगारी जाकिर खोसो पसंद आया केतिरा ई सिंध नाले वारा अदाकार हिन ड्रामे में शामिल आहिनि ॾिसण न विसारींदा सिर्फ़ असांजी HD TV YouTube चैनल ते पंहिंजो खोड़ यार कादन परेशान थो लगी यार कुर्बू सोचां थो त अलाए तो में निभागा अलाए मुंह में निभागा या वरी असांजो ही कबूतर निभागो आहे जॾहिं बि बाज़ीअ ते वञूं था त असुल खटियल बाज़ी हारायूं था पिया मां सम्झां थो त हिन में कंहिं न कंहिं जो निभाग ज़रूर आहे जेको विचड़े थो कादन मूंखे ख़बर पई आहे त इहे ॾाॾू वारा शहर खां बादाम ऐं पिस्ता आणनि था ऐं अलाए कहिड़ियूं कहिड़ियूं दवाऊं था आणनि जेके पंहिंजे कबूतरनि खे खाराइनि था पोइ कबूतर वञे थो आसमान ते उते सफ़ा यख थी बीह रहे थो जॾहिं उन्हनि जो नशो थो पूरो थिए पोइ उहे तॾहिं वञी आसमान खां था लहनि हाँ हाणे ॻाल्हि आई सम्झ में न इन जो मतिलब त न कादू जे कबूतर जो ॾोह आहे सॼो ॾोह इन्हनि ॾाॾू वारनि जो आहे जेके निभागा सां बेईमानी था कनि बस यार कादन बेईमानी वरी कहिड़ो दुकान था हलाइनि जुआ में त हलंदी ई बेईमानी आहे हा यार कुर्बू चवी सच तो यार जुआ त मना बेईमानी यार ॻाल्हि ॿुध मुंहिंजी यार जेकॾहिं तूं न मूंखे शहर खां इहे दवाऊं आणे ने त
अस्सलाम वालेकुम ख़वातीन हज़रात, तव्हां ॾिसी रहिया आहियो असांजी HD TV ऐं असांजी शोबिस न्यूज़। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी 209 क़िस्त में अव्हां ॾिठो हूंदो त रबन ऐं राणे जो सीन ई ज़ाहिर कोन थियो। छा रबन ऐं राणे जी ज़िंदगी ज़हर ज़िंदगी बणाइण वारो कमीनो कमाल ख़ान वॾे सुकून ऐं आराम सां पंहिंजी ज़िंदगी बसर करे पियो ऐं रईस गफ़ार ख़ान हुन सां हर राह में हर मुश्किल वक्त में हुनजो साथ ॾे पियो। छा कमीने कमाल ख़ान जी गफ़ार ख़ान खे ख़बर ई कान्हे त उहो केतिरो रहज़न ऐं कमीनो इंसान आहे जंहिं मज़लूम मीरा खे एतिरा ॾींहं तशद्दुद कयो, एतिरा ॾींहं अगवा करे उन सां लॼ लुट कई, पर उन खां पोइ वीचारी मीरा खे ज़हरीला इंजेक्शन हणाए उनजो होश ई विञाए छॾियो। ज़हर ज़िंदगी ड्रामे में मीरा जे मथां जॾो कमीने कमाल ख़ान ज़ुल्म कयो आहे 209 क़िस्त में त कमीने कमाल ख़ान खे गोली हणी मारणी खपे हा, पर रईस गफ़ार ख़ान अलाए त छो पंहिंजे भाउ कमीने कमाल ख़ान जे साम्हूं पंहिंजा हथियार फिटी करे छॾींदो आहे। या त रईस गफ़ार ख़ान डिॼंदो आहे या त पोइ वरी असांजे ज़हर ज़िंदगी ड्रामे जे राइटर नूर ज़हूर साहब जो वॾो कमाल आहे जेको कमीने कमाल ख़ान खे ॾींहं ब ॾींहुं दुश्मनियूं ऐं गुनाह करण त ॾे पियो, पर उनखे कॾहिं गुनाहनि जे अज़ाले खां कॾहिं बि आगाह न पियो करे। छा रईस गफ़ार ख़ान कमीने कमाल ख़ान खे मारींदो बि या न? जॾहिं त कमीने कमाल ख़ान सजनी ॻोठ वारनि जे साम्हूं भले साईं ते हथ रखी साख ॾियण लाइ बि तयारु थी वियो। एतिरो त बेग़ैरत ऐं बेपितो इंसान जंहिं कूड़ी कसम खणण लाइ बि भले साईं ते हथ रखी छॾियो। जॾहिं त मीरा खे अगवा कराइण में सिर्फ़ ऐं सिर्फ़ कमीने कमाल ख़ान जो ई हथु आहे, पर रबन वीचारो छा करे। हिकु तरफ़ त कमाल ख़ान खे पंहिंजे जिगर जो टुकड़ो पठाणी निकाह में ॾेई चुको आहे, ॿी तरफ़ उन खे कीअं मारे? आख़िर ही मसइलो हल थींदो त थींदो कीअं? छा राणो ज़हरीले इंजेक्शन लॻण खां पोइ बची थो वञे? जॾहिं त 208 क़िस्त में ज़िक्र बि थी वियो त रबन ऐं राणे वारा वापसि अचनि पिया, जीअं ईंदा त असां छोकिरी मीरा जे मसइले खे हल कंदासूं, उनखे इंसाफ़ वठी ॾींदासूं। पर अलाए त छो 209 क़िस्त में न रबन खे ॾेखारियो वियो न ई राणे खे। आख़िरकार रबन ऐं राणे जो किस्सो कीअं हलंदो? छा उन्हनि सां इंसाफ़ थींदो या रईस गफ़ार ख़ान इंसाफ़ जो नालो खणी पंहिंजे अंदरूनी शैतानी चाल हलाइण वारे भाउ जो साथ ॾींदो? ज़हर ज़िंदगी ड्रामे जी हर अपडेट ॾिसण लाइ ॾिसंदा असांजी HD TV खे। हिकु ॿी बि मां अव्हांखे ख़ुशीअ जी ख़बर ॿुधाईंदो हलां नाज़रीन त ज़हर ज़िंदगी ड्रामे जे अंदाज़ सां हिकु नओं ड्रामो अचे पियो जंहिंजो नालो आहे ज़हर थी वई ज़िंदगी, जेको ड्रामो हर जुमे ते शाम 7 बजे सिर्फ़ु असांजी HD TV YouTube चैनल ते हलंदो आहे। जेकॾहिं अव्हां असांजी HD TV YouTube चैनल ते सफ़ा नवां आहियो, बिल्कुलु ई नवां आहियो, पहिरियों दफ़ो ही वीडियो ॾिसो पिया, त काइंडली असांजी HD TV YouTube चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा। ऐं ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे में जेकॾहिं अव्हां बि कमु करणु चाहियो पिया त असांजे स्क्रीन ते ॾिनल नंबर या जेको मां ॿुधाए रहियो आहियां इन खे नोट करे असां सां राब्तो कंदा ऐं पंहिंजो WhatsApp नंबर असांजे हिन नंबर सां अटैच करे उन WhatsApp नंबर ते पंहिंजे शहर जो नालो ऐं पंहिंजो नालो ऐं गॾु हिकु फ़ोटो मोकिलींदा त असां बि ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे में कमु करणु चाहियूं पिया। नाज़रीन, हीअ वीडियो सिर्फ़ु असांजी HD TV जी एडवर्टाइज़ जे लाइ असांजी HD TV जे ठहंदड़ नए ड्रामे ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे में कमु करे सघो। दोस्तों, ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामो तमामु ज़बरदस्त ड्रामो आहे। तमामु बहितरीन अदाकार इन ड्रामे में कमु करे रहिया आहिनि। ज़हर ज़िंदगी ड्रामे जे अंदाज़ सां तमामु बहितरीन ड्रामो आहे। हिन ड्रामे खे ॾिसणु कॾहिं बि न विसारींदा, छो त हीउ ड्रामो तमामु जल्द असांजी HD TV YouTube चैनल ते हिन ड्रामे जी 3 क़िस्त ऑन एयर थींदी। हर जुमे शाम 7 बजे हलंदड़ हीउ ड्रामो ज़हर थी वई ज़िंदगी ॾिसणु न विसारींदा, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु असांजी HD TV ते। ख़वातीनो हज़रात, जेकॾहिं अव्हां असांजी HD TV ते नवां आहियो त काइंडली असांजी HD TV खे लाइक ऐं सब्सक्राइब ज़रूरु कंदा। ऐं उनखां अलावा जेकॾहिं अव्हां बि हिन ड्रामे में कमु करणु चाहियो पिया त असांजे स्क्रीन ते ॾिनल नंबर 0302390111 ते WhatsApp कंदा पंहिंजो नालो, शहर जो नालो ऐं हिकु फ़ोटो। जेकॾहिं अव्हां कंहिं सुठी सलाह जा हक़दार आहियो, अव्हां जे अंदरि टैलेंट आहे, अव्हां बि हिन ड्रामे में कमु करे सघो था, तव्हांखे ज़रूरु मौक़ो मिलंदो। नाज़रीन, ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे जी कहाणी तमामु ज़बरदस्त कहाणी आहे।
जे तव्हां ज़हर ज़िंदगी ड्रामो ॾिसो पिया उहो बि ॿाराड़ी जो आहे, पर ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामो ॿाराड़ी जो बि आहे ऐं शहर जो बि आहे। तमामु ज़बरदस्त कहाणी जुड़ियल आहे कादन कबूतरी ऐं ॾाॾू कबूतरीअ जे विच में तकरार, ऐं ॿी तरफ़ मीर शाहनवाज़ ख़ान ऐं कमाल ख़ान जे विच में थींदड़ तकरार। ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे में केतिरा ई अव्हां जे साम्हूं ईंदा अहिड़ा किरदार जंहिंसां अव्हां तमामु घणो ट्रेंड थींदा। ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे में ना सिर्फ़ु वॾेरा, ना सिर्फ़ु कबूतरी, पर मज़ाही अदाकार बि शामिल आहिनि, जंहिंमें अकबर उतरादी कांडेरे व्याजखोर जो किरदारु अदा करे पियो मज़ाहिया, ऐं ॿी तरफ़ वल्लू बरोच जो किरदारु अदा करे पियो आशिक़ नवाज़। ऐं इन खां अलावा आज़म मेंगल कादन कबूतरी जो किरदारु अदा करे पियो, जेको हूअं त बज़ाहिर हीरो आहे, पर मज़ाहिया किरदार में बि तमामु ज़बरदस्त मज़ा ऐं इस्लाह हिन ड्रामे में ॾेई रहियो आहे। हिन ड्रामे खे ॾिसणु विसारींदा सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु असांजी HD टीवीअ ते। ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामो हर जुमे ते शाम 7 बजे असांजी HD TV यूट्यूब चैनल ते हलंदो आहे। जेकॾहिं अव्हां हिन ड्रामे खे ॾिसणु चाहियो पिया त डिस्क्रिप्शन में पहिरीं ऐं ॿीं क़िस्त जो लिंक मौजूदु आहे। हुन लिंक जे ज़रिए अव्हां विज़िट करे सघंदा ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे जी पहिरीं क़िस्त खे ऐं ॿीं क़िस्त खे। ऐं इन खां अलावा असांजी HD TV खे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करणु हरगिज़ न भुलंदा, छो त सब्सक्राइब करण सां अव्हांजो बैलेंस ख़र्च कोन थींदो, पर असांजी हौसला अफ़ज़ाई ज़रूरु थींदी। ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे जी हर अपडेट ऐं ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे जी कहाणी जी हर अपडेट ॿुधण जे लाइ ॾिसंदा सिर्फ़ु असांजी HD TV खे। ऐं ज़हर ज़िंदगी ड्रामे जी बि अपडेट अव्हांखे असां हर रोज़ु ॾींदा आहियूं, जीअं त अव्हांखे ख़बर आहे। नाज़रीन, आज़म मेंगल सिंध जो नाले वारो अदाकार ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे में कादन कबूतरी जो किरदारु करे पियो, ऐं अब्बास गुल जंहिंखे जब्बल जे नाले सां सुञाणींदा आहियो, उहो बि सिंध जो नाले वारो अदाकार हिन ड्रामे में अमानत जो किरदारु करे पियो। ऐं जंहिंखे अव्हां मीरा जे नाले सां सुञाणींदा आहियो रिमशा शहज़ादी, उहा हिन ड्रामे में रूबीअ जो किरदारु अदा करे पई। इन सां गॾोगॾु सिंध जा ॿिया बि नाले वारा अदाकार उस्ताद अहमद अली दायो, गुल मुनीर गुल, अकबर उतरादी, सज्जाद समो, महबूब शेख, मोहब कुरैशी, सज्जाद भट्टी, इरशाद भट्टी, एस भट्टी। नाज़रीन, तमामु प्री प्यारा दोस्त इन ड्रामे में कुझु न्यू टैलेंट भी कमु करे रहिया आहिनि। उन्हनि जी हौसला अफ़ज़ाई तव्हांजो फ़र्ज़ु आहे। जेकॾहिं अव्हां उन्हनि जी हौसला अफ़ज़ाई कंदव त उहे अञा बि तमामु सुठो कमु कंदा। ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे जी हर अपडेट ऐं असांजी HD TV यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब अव्हांजो एंटरटेन जो हिकु अहिड़ो मर्कज़ आहे जंहिंखे अव्हां हर वीडियो में तमामु घणा इंजॉय करे सघो था। ऐं उन सां गॾोगॾु अव्हांखे हिकु प्लेटफॉर्म ते हिन चैनल जे प्लेटफॉर्म ते ज़बरदस्त मौक़ो मिले पियो जो अव्हां बि हिन ड्रामे में शरीक थी सघो था। अव्हांखे बि कमु मिली सघे थो जेकॾहिं अव्हां कंहिं सुठी सलाहियत जा हक़दार आहियो। नाज़रीन, ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामो तमामु ज़बरदस्त आहे। तमामु बहितरीनु अदाकार हिन ड्रामे में कमु कनि पिया। हीअ ड्रामो सुभाणे शाम 7 बजे हिन ड्रामे जी 3 क़िस्त हलंदी। ॾिसणु न विसारींदा सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु असांजी HD TV यूट्यूब चैनल ते। नाज़रीन, ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे में भी अव्हांजा बहितरीनु अदाकार आज़म मेंगल, अब्बास गुल, इस्माइल चांडियो, रिमशा शहज़ादी, एस भट्टी, अकबर उतरादी, सज्जाद समो, महबूब शेख, मोहब कुरैशी, आशिक़ नवाज़, इरशाद भट्टी, शाबान शाकिर, नदीम चांडियो, अहमद अली दायो, गुल मुनीर गुल, रफ़ीक लेगारी, ज़ाकिर खोसो ऐं ॿिया केतिरा ई सिंध जा नाले वारा अदाकार हिन ड्रामे में शामिल आहिनि। ॾिसणु न विसारींदा सिर्फ़ु असांजी HD TV यूट्यूब चैनल ते। पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखंदा, ॾिसंदा रहंदा सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु असांजी TV, छो त ही अव्हांजी पंहिंजी TV आहे।